अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर ॾींदा हलूं नौशेर और फ़िरोज़ में दोस्त गोलियूं हणी पंहिंजे ई उमिरि जे दोस्त खे क़त्ल करे छॾियो। जवाबदार आतिफ़ तगर पंहिंजे दोस्त अब्बास मंगणाहार खे बहाने सां शहर खां 2 किलोमीटर ॿाहिरि वठी वियो ऐं हिक निजी पेट्रोल पंप वटि क़ाइमु होटल ते कचहरी दौरान खेसि गोलियूं हयूं, जंहिं सबबि नौजवान ग़ुलाम अब्बास मौक़े ते ई फ़ौत थी वियो। वाक़े जो इतला मिलण ते नौजवान जा वारिस ऐं पुलिस वाक़े वारे हंधि पहुची नौजवान जो लाश सिविल अस्पताल नौशेर फ़िरोज़ मुंतक़िल कयो, जिते पोस्टमार्टम बैदि लाश वारसनि हवाले कयो वियो। ॿिए पासे नौशेर फ़िरोज़ पुलिस जवाबदार आतिफ़ खे गिरफ़्तार करे वरितो आहे ऐं SHO हनीफ़ महर मूजिबि जवाबदार क़त्ल जो इतराफ़ कंदे ॿुधायो त संदसि मक़तूल नौजवान सां दोस्ती हुई ऐं उन दोस्तीअ में बेवफ़ाई कंदे ॿिनि माण्हुनि सां पिणु दोस्ती रखी, जंहिं तां हिन खेसि तमामु घणो मना कयो पर मक़तूल न मुड़ियो, जंहिं तां हिन खेसि गोलियूं हणी क़त्ल कयो आहे। ओॾां मक़तूल नौजवान पंहिंजे वालिद रमज़ान मंगणाहार सां गॾु होटल ते बेरागिरी कंदो हो। मक़तूल जे वालिद रमज़ान मंगणाहार ॿुधायो त जवाबदार आतिफ़ जे पुट सां दोस्ती हुई। ॿई पाण में हिक जहिड़ा हुआ ऐं गॾु घुमंदा रहंदा हुआ। हिन चयो त जवाबदार पुट खे सुबुह जो घरां सॾे वठी वियो हो ऐं पोइ ख़बर मिली त पुट खे क़त्ल कयो वियो आहे। हिन चयो त जवाबदार पुट खे क़त्ल करे ज़ुल्म कयो आहे। ओॾां मक़तूल नौजवान जे वारसनि लाश स्ट्रक्चर ते खणी अची प्रेस क्लब नौशेर फ़िरोज़ आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते नौजवान जे वारसनि ॿुधायो त लाश खणाए वञण लाइ सिविल अस्पताल इंतिज़ामिया एम्बुलेंस बि नाहे ॾिनी, जंहिं करे लाश स्ट्रक्चर ते खणी वञी रहिया आहियूं। इन्हनि मुतालबो कयो त नौजवान जे क़त्ल में मुलविस जवाबदार खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे ऐं खेनि इंसाफ़ फ़राहम कयो वञे। रिपोर्ट अता हुसैन, अमल न्यूज़, नौशेर फ़िरोज़।